खैरपुर में गैस जो मस्तेसी सां पकड़जण लगो 24 इलाकन में 45 बाड़ा सिटी अस्पताल में दाखिल किया विया आहिनि। खैरपुर में खबरवां सां शेयर कई पिया। खैरपुर में गैस जो मस्तेसी सां पकड़जण लगो आहे। 24 इलाकन में 45 बाड़ा सिटी अस्पताल में दाखिल किया विया आहिनि। अस्पताल इंतजामिया मूजिब गैस सबब मुतासिर बारन में मेहर अली, रंग अली, कस्सो, मोहम्मद हसन, मुर्ग, किरण, अली रसा ऐं ॿिया शामिल आहिनि। मुतासिर बारन जो अंग वधण सबब बिस्तरनि जी खोट थी वई आहे, जंहिं सबब हिक बिस्तरे ते 3 बारन जो इलाज कयो पियो वञे। मुतासिर बारन जे वासिन ॿुधायो अस्पताल में सफ़ाई जा जोगा इंतजाम न हुअण संदन बाड़ा परेशानी जो शिकार थी विया आहिनि। खैरपुर में खबरवां सां शेयर कई पिया। खैरपुर में गैस जो मर्ज़ तेज़ी सां पकड़जण लगो आहे। 24 इलाकन में 45 बाड़ा सिटी अस्पताल में दाखिल किया विया आहिनि। अस्पताल इंतजामिया मूजिब गैस सबब मुतासिर बारन में मेहर अली, रंग अली, कस्सो, मोहम्मद हसन, मुर्ग, किरण, अली रसा ऐं ॿिया बार शामिल आहिनि।